वेलकम बैक नाज़रीन। आखिर ॿुधाईंदा हलूं अहम ख़बर आहे त विरिया सिटी में नीगर सुमेर कलोड़ जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार नियाज़ बिरोही पुलिस लाकअप मां फरार थी पियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया विरिया सिटीअ मां, जिथे नीगर सुमेर कलोड़ जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार नियाज़ बिरोही पुलिस लाकअप मां फरार थी वियो आहे। हिन बारे सां तफ़सील मालूम कंदासीं। विरिया सिटी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर राणा अब्दुल सत्तार असां सां लाइन ते मौजूद आहे। अब्दुल सत्तार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, 7 ॾियारा अॻु विरिया सिटी जे कलोड़ा कॉलोनी वासी 15 साला नीगर सुमेर पुट जमील कलोड़ो रोड़ी कैनाल पुल लॻ शरबत जो रेड़ो खपाए पोजो करण दौरान पुरस्कार तौर गुम थी वियो आहे, जंहिंजो लाश गुम थियण जे 5 ॾींहं बाद केलन जे बाग मां ॻरियल हालत में हथ आयो हो। विरिया सिटी पुलिस शक जी बुनियाद ते नीगर जे क़त्ल केस में हिकु मुख्य जवाबदार नियाज़ बिरोही खे गिरफ़्तार कयो, जंहिंजी निशानदेही ते पुलिस ॿिनि जवाबदारनि खे पिणु गिरफ़्तार कयो ऐं गिरफ़्तार थियल जवाबदारनि खे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो। जॾहिं त नीगर जे क़त्ल जे मुख्य जवाबदार नियाज़ बिरोही खे विरिया सिटी पुलिस ASI कासिम बलादी ऐं ASI सिकंदर हाजाणो जे निजी जॻह ते रखियो, जिथां जवाबदार पेरनि में लॻल कड़ियूं टोड़े फरार थी वियो आहे। जॾहिं त ॿिए पासे राब्तो करण ते DSP विरिया अब्दुल सत्तार उजड़ जवाबदार जे फरार थियण जी तस्दीक कंदे ॿुधायो त गफ़लत करण ते पुलिस एहलकार राम कलोड़ो खे लाकअप हवाले कयो आहे। फरार थियल जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो जारी आहे। अच्छा सत्तार, जेको गिरफ़्तार जवाबदार आहे उनखे जेको ख़ानगी हंधि आहे उते छो रखियो वियो, थाणे में लाकअप छो न कयो वियो? हाँ, ॿिए पासे इहो DSP जो चवणु आहे त वारसनि पारां जेका आहे हिन महिल ताईं जेको आहे क़त्ल जो जेका आहे FIR जेका दाख़िल न कराई वई हुई, इन करे उनखे जेको आहे अणॼातल जेको आहे उहो रखियो वियो। जी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।